साइण सोरठ पंहिंजे वर जे विछोड़े खां पोइ अकेलाईअ में ज़िंदगी गुज़ारी आहे। हाँ साहिबा, मां ॼाणा थी सोरठ जी दिल जो आशियानो वीरान आहे, तॾहिं त मूं इजाज़त ॾिनी। तुंहिंजी शादी जी तारीख़ तय कई अथनि न मोरा? इहे सम्झ हाणे त कावड़ कोन कंदो न त असां चिप करे वेहूं। हाणे असां ॼाणो ऐं इहे वॾेरियूं ॼाणनि। सुख निंड चैन हराम करे छॾींदोसान, हराम। बस रुगो तव्हांजो बिलो थिए, पोइ जेको कुझु थींदो उहो रब जे कागज़नि में लिखबो। साईं, मूं ग़ुलाम खे माफ़ कयो, तव्हां हिन खे ॻोठ निकाली न ॾियो। ठीकु आहे, मूं हिन खे बख़्श करे छॾियो, पर हिन वाइदे सां त हाणे कॾहिं बि ग़ुलामूं अहिड़ी ग़लती न कंदो। साहिबा, अॼु सुबुह जो छित ते तुंहिंजा वार खुलियल ॾिठा, जेके हवा में उॾामी रहिया हुया। ख़ुशीअ में ॾखण जी हीर जो मज़ो पई वठां ऐं हुनखे नींढ पई ॾियां त मुंहिंजी साइण जे विहांव में ज़रूरु गुलण अचिजांइ। कंहिंजो विहांउ? कहिड़ी साइण? तूं छा पई चईं साहिबा? साइण सोरठ अदा शेरलीअ सां शादी पई करे। छा? साइण सोरठ शादी पई करे? पर इहा तोखे कीअं ख़बर पई? तो ख्वाब में त नाहे ॾिठो? उन ॾींहुं असां वटि साइण सोरठ राति रही हुई न, अदी सिंधूअ खां सलाह वठण आई हुई। साहिबा, औरत जो असुल मर्क शादी त आहे, उन खां सवाइ त ज़िंदगी अधूरी आहे। साइण सोरठ इहो फ़ैसिलो ॾाढो सुठो कयो आहे। उन राति मां बि हीरनि वारियूं सॻियूं पाए साओ वेस पहिरे पंहिंजी साइण खे लाऊं ॾींदसि। ऐं मां यादि कंदुसि उन वेल खे जंहिं टाइम तुंहिंजूं आङिरियूं ऐं मुंहिंजूं आङिरियूं गॾु हुयूं। तुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो ऐं मूं मुर्की ॾिनो, तो वरी टहिक ॾिना। बिंदरा, तुंहिंजो दिलेरीअ सां विढ़णु ॾिसी तो मथां दिलि अची वई, इन करे सभु कुझु तो मथां मां वारे छॾियो। मूं अखियुनि जो कजल ख़ुशीअ मां अखियुनि मां वहाए छॾियो ऐं उन ई घड़ीअ अखियूं मुंहिंजूं ॻाढ़ियूं थी वियूं। पोइ ख़बर न पई ऐं सिज उभरी पियो। साइण सोरठ ऐं साइण सिंधू अची वई। पुट शेर अली। जी दाई अम्मा। पुट, बाज़ार में कुछ घुराइणो आहे। हाँ दाई अम्मा, तू ॻाल्हि त कर। भला बात मिठो न कराईंदे छा? छा थी चईं दाई अम्मा, तू ॻाल्हि त कर, मण मिठाई जा आणे ॾियां। साइण सोरठ तोसां शादी करण लाइ हा कई अथई, उहो बि हाणे। सच दाई अम्मा? साइण सोरठ जे सिर जो कसम। दाई अम्मा, ही शेरली तकड़ो केॾांहुं पियो वञे? लिखे जो लेख ॿुधी ख़ुशीअ मां मिठाई वठण वियो आहे। दाई अम्मा, ही मां छा पियो ॿुधां? हा पुट, साइण सोरठ पुट शेर सां शादी करण लाइ हा कई अथई। अल्हम्दुलिल्लाह दाई अम्मा, ही त ईद खां वधीक ख़ुशी आहे। असांजे घर में वरी रौनकूं अची वेंदियूं जीअं अदा अयाज़ जे वक़्त में हूंदियूं हुयूं। अब्बा, खॾ घर में हुजे न त ॿूहर ॿाहिरि न छिलिजे। दाई अम्मा, सच पुछी न, सालनि खां पोइ मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि थी आहे। असां चई कोन पिया सघूं, पर मूंखे एतिरी ख़बर हुई अदा शेर अली साइण सोरठ सां मोहबत कंदो आहे। हाणे त असां ते केरु बि आङुर न खणंदो न पुट, माण्हुनि जा त वात ई बंदि थी वेंदा। दाई अम्मा, दिलि ते हिकु बोझ हुयो जेको अॼु लथो, पर साइण सिंधू जी सलाह खां बिना
इहो कमु कीअं थियो हूंदो? पुट ही उन्हनि जी त इजाज़त आहे, न त साइण तुमखे जवाबु ॾेई छॾियो। मां बि चवां त उन जी सलाह खां बिना एॾो वॾो फ़ैसिलो साइण कीअं कंदी? हाकिमज़ादे, तोखे तो पंहिंजी औलाद नाहे, पर ज़ुबैर ऐं बाबू खे तो पंहिंजी औलाद वांगुरु पालियो आहे। हिन वक़्तु वो क़ैद जी हयाती घारे रहिया आहिनि। छा तुंहिंजी ममता जे दिलि खे तकलीफ़ नथी थिए? हू कुझु बि आहिनि, पर आहिनि त तुंहिंजी जुली में पलिया न। तूं ई उन्हनि खे आज़ादु कराए सघीं थी। मां छा कयां? साइण सिंधु जे अॻियां मां हथ डिघो कीअं कयां? उन जा मूं मथां एहसान आहे, ऐं केॾांहुं वञां? हाकिमज़ादी, मूं सॼी ज़िंदगी तुंहिंजे मथां आङुर बि नाहे कई। हालांकि तूं मुंहिंजे दुश्मननि जी हर वक़्तु हिमायत कंदी आहे। हिन वक़्तु मुंहिंजा भाइर जेल में बंदि आहिनि। कॾहिं उन्हनि जे मथां अहसासु थियो ई? इहा मूंखे ख़बर आहे जेका मुंहिंजे दिलि जे अंदरि तड़प आहे। मां तोखे खोले छा ॿुधायां? मूं घणी कोशिशि कई आहे, पर ज़मानत नथी थिए। जेतिरो वक़्तु मुंहिंजा भाइर क़ैद में रहंदा न, ओतिरो ई मां सोरठ ऐं सिंधु जे लाइ दुश्मनी जी बाहि खे भड़काईंदुसि। दुश्मनीअ खे अंदरि में न पाल। रब वाहिदुल क़हार आहे। हीअ मुंहिंजी मजबूरी न आहे, ऐं ना ई मूं मथां कोई अज़ाब ईंदो, पर जेको थींदो सुठो न थींदो। ज़ुल्म मूंसां थियो आहे जबार, ऐं उन ज़ुल्म जो हिसाब न ज़ालिमनि खे ॾियणो ई पवंदो। मां जे रह ऐं इज़त मथां सभु छॾे तव्हांजो भरम रखे थी। मतां कूंदर ख़ान सम्झे त सिंधु दुश्मन जे नंग जी इज़त न कई। सर सारा स्कूल आयो आहियां, पर अॼु त मज़दूर डे आहे पुट। तोखे ख़बर न आहे त मज़दूर डे ते मोकल हूंदी आहे। हिन जो मतिलबु त मुंहिंजो ध्यानु तालीम ॾांहुं हटी वियो आहे। पखी, तुंहिंजो मासूम ज़हन आहे, हिन में जेकॾहिं ॿियो कुझु सोचींदे तालीम ॾांहुं ज़हन हटी वेंदई। पुट, ॿी का परेशानी आहे छा? न सर, परेशानी त का बि न आहे, पर मां सम्झां थो मुंहिंजी मंज़िल तां मुंहिंजो ध्यानु हटी वियो आहे। पुट, तूं त सुलझल छोकिरो आहीं, तूं इन्हनि ॻाल्हियुनि ते तवजह न ॾे, तूं पंहिंजी तालीम ते तवजह ॾे। ठीकु आहे, मां हाणे हलां थो। मां जेकॾहिं भुलिजा नथो त तुंहिंजो नालो सांवरो आहे न? हा, मां ई आहियां सांवरो। ऐं मुंहिंजो नालो जबार आहे, सतरपुर जो आहियां। साइण सिंधु जे ॻोठु कमु होॾां पियो वञां। बाक़ी भाउ, तुंहिंजे ॾुख जी कहाणी जी सॼी ख़बर आहे मूंखे, हिन करे तोखां वधीक अहवाल कोन वठंदुसि। जबार पुछजाए बि न त एतिरो दर्द आहे दिलि में जो ॿुधी बर्दाश्त न करे सघंदे। दर्द वारा दर्द महसूस करे वेंदा आहिनि सांवरा भाउ। ज़ुल्म क़ाइमु रहंदो आहे, ज़ालिम न। ज़ुल्म मूंसां थियो आहे जबार, ऐं उन ज़ुल्म जो हिसाब न ज़ालिमनि खे ॾियणो ई पवंदो, ऐं उहो हिसाब तमामु जल्द मां कंदुसि। मां
ख़ैर भा, जेकॾहिं ज़िंदगी में को बि मुंहुं में कमु पवई न त ही जब्बार हाज़ुर आहे। जेकॾहिं कमु पियो त तोखे ज़रूरु यादि कर। अस्सलाम वालेकुम संगत। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। ही मुंहिंजे ॻोठ जा दोस्त आहिनि, असद ऐं पनाह। ही मूंसां हिते मिलण ईंदा आहिनि। चङो दोस्तो, चङो सावरा भा। अल्लाह भाई। अचो। वालेकुम सलाम। अदा अचो चाय पियो। न महिरबानी साईं, सुबुह जो सवेर हिकिड़ी औरत आई हुई, तव्हांजे लाइ हीउ ख़त ऐं पोती ॾेई वई आहे। मुझी काबिल एहतराम साइण सिंधु, मुंडा चीज़ जो सलाम कबूल हुजे। अवां जा मुंह मथा जेके एहसान आहिनि, मां उहे एहसान कॾहिं बि न लाहे सघंदसि। मुनासिब त नथो लॻे तव्हांखे अर्ज़ करे सघां, पर हिकु माउ जी ममता मूंखे मजबूर कयो आहे, जंहिं लाइ ई ख़त ऐं रो मेड़ करे मोकिलियां पई। ज़ुबैर ऐं बाबू खे मूं माउ खे पालियो आहे साईं। जेकॾहिं हिकिड़ो एहसान ॿियो बि थिए त मूं मथां अव्हां जा वॾा वड़ थींदा। ज़ुबैर ऐं बाबू खे आज़ादु करायो वञे त अव्हां जी वॾी महिरबानी थींदी। हिकु अदना हाकिमज़ादे। जीजी, तव्हां जूं इज़तूं, मान ऐं मर्तबो मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहे। हिकु धीउ माउ जे रह ऐं इज़त मथां सभु छॾे तव्हांजो भरम रखे थी। मतां कूंदर ख़ान सम्झे त सिंधु दुश्मन जे नंग जी इज़त न कई। साईं जो मतिलबु इहो आहे त कूंदर कंध झुकायो आहे। हू झुके या न झुके, पर असांखे हिकु इज़त वारी औरत जो मान रखिणो आहे। हालार असांखे जी हाकिमज़ादी जी लॼ रखणी आहे। बाक़ी हज़ार भेरा कूंदर पंहिंजो ज़ोर आज़माए, थींदो उहो जेको असां चाहियूं था। अदी इहा हक़ीक़त आहे जी हाकिमज़ादीअ ज़ुबैर ऐं बाबूअ खे पंहिंजे पुटनि जीअं पालियो आहे। मां ॼाणा थी साहिबा त नेपाल ॾाढो मिठो आहे। असां कंहिं बि मोड़ ते जीजी हाकिमज़ादी खे मायूस न कंदासीं। जेकॾहिं जीजी खे हिन ॻाल्हि में ख़ुशी मिले थी त मां सम्झंदसि त मूं ज़ुबैर वारनि खे हीउ गुनाह माफ़ु कयो। अव्हां खुलियल दिलि आहियो, इन जो फल अव्हांखे हर जॻह ते मिलंदो। साईं, पोइ जेको तव्हांजो हुकुम। मां मामा सां ई सभु ॿुधसि। विसारे छॾ मोरा खे वाह। हा वाह, मां कोशिशि कंदुसि, पर जेकॾहिं मूंखे तकलीफ़ थी ऐं दिलि मजबूर कयो त बसि अॻिते हिकु लफ़्ज़ बि न चइजांइ। पुट जिगर, मां तोखां हिकु सलाह वठण आयो आहियां। चओ चाचा अमीर पक्ष। बाबा, तोखे त सभिनि मसइलनि जी ख़बर आहे। हा चाचा। पुट, मुंहिंजी 8 एकड़ ज़मीन ज़ोराबाद में आहे, जिथे कुंदर ख़ान कब्ज़ो कई वेठो आहे। चाचा, इहो को वॾो मसइलो न आहे। अदी सिंधु या मामा भूंगर इहो मसइलो हल करे सघनि था। तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो, तव्हां जी ज़मीन तव्हांखे विकिरो कराए ॾींदा। तूं सही थो चईं अब्बा। मां साईं भूंगर सां या साइण सिंधुअ सां इहा ॻाल्हि बयानु कंदुसि अब्बा। चङो, महिरबानी पुट, मां हलां थो। ठीकु आहे चाचा।
बाबा असल हकीकत इहा आहे मानक ही इश्क मोहब्बत गुनाह न आहे पर हिन में ॻोठ वेढ़ा ऐं वस्तियूं वीरान थी वेंदियूं आहिनि पुट। नंढपण खां मूं मोरा सां मोहब्बत कई आहे। तूं मुंहिंजो पीउ आहीं बाबा। तोसां न अॻु कूड़ ॻाल्हायो आहे न जो ॻाल्हाईंदुसि। पुट छोकिरी मोरा जी त मथे महीने में शादी आहे, हू असांखे कीअं ॾींदा संग। मां अदा हमज़ादा अॻु में बि वियो हुउसि। उन शरीफ़ मूंखे सिधी ॻाल्हि कई त मूं मोरा ॾेई छॾी आहे। बाबा बाबा मां मोरा खां सवाइ रही न सघंदुसि। जंहिंखे पंहिंजे साह खां वधीक चाहियो आहे उन खां बग़ैर मां कीअं जी सघंदुसि बाबा, कीअं जी सघंदुसि। हाणे त तूं सियाणो सेबतो थी करे इन ॻाल्हि ते गत छो ॾेई बीठो आहीं। ॾिस पुट तूं पंहिंजी दिलि ते पथर रखी छॾ। ही वॾेरी सोरठ जो ॻोठ आहे, हुननि जा रिश्ता थियल आहिनि पुट। हू तोखे कीअं ॾींदा। विसारे छॾ मोरा खे बा। हा बाबा मां कोशिशि कंदुसि, पर जेकॾहिं मूंखे तकलीफ़ थी ऐं दिलि मजबूर कयो त बसि अॻिते हिकु लफ़्ज़ बि न चइजांइ। तोखे मुंहिंजी लॼ बि न थींदी। कराईंदी सॼे ॻोठ में कना कहिड़ा। अॻिते इहा ॻाल्हि न कजांइ। बाबा शायदि तो ज़िंदगीअ में प्यार मोहब्बत नाहे कयो। मोहब्बत ई त लुटजण जो नालो आहे। ही माणक पंहिंजी मोरा खां सवाइ कीअं थो जी सघे, कीअं थो जी सघे बाबा। बाबा जॾहिं ती मोरा पढ़जी वेंदी पोइ रोज़ असांजी मानी खणी केरी। जबार पुट मां तोखे बि जल्दी परणाईंदुसि। नुंहुं घर में ईंदी उहा मानी खणी ईंदी। न बाबा मुंहिंजी घरवारी का ॿाहिरि घुमंदी। बाबा मां हुनखे घर खां ॿाहिरि निकिरण ई कोन छॾींदुसि। अदा भेण खे ॿाहिरि कढींदो ऐं पंहिंजी माई खे त वञी करे हिंदोरे में विहारींदो। भेण तूं त का सफ़ा चरी आहीं। उहो हिनजे करे जो तूं हिन ॻोठ में ई ॼाई निपनी आहीं। ॻोठ जो हर नंढो वॾो तोखे चङी तरह सुञाणे थो। भेण असांजो ॻोठ सतोर वारो आहे, हया वारो आहे। हिनजे करे हिते को हिजाब त आहे ई कोन। अमड़े भेण ऐं ज़ाल में फ़र्क़ु आहे। छो त तोसां दिलि जा हाल ओरे सघूं था पर ॿिए सां न। पर तूं त जिगर जो टुकड़ो आहीं अमड़े। पर बाबा ॿाहिरनि खे ज़ालूं मिठियूं हूंदियूं आहिनि। तूं जाई नाराज़ थी वई। हक़ीक़त में ईअं नाहे मुंहिंजी मिठी भेण। हा मां इहो मञा थो त घर वारियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि। नचरी भेनरूं त अज़ीम बेवहा रिश्तो हूंदियूं आहिनि। जबार पुट न्याणियूं कूंज मिसल हूंदियूं आहिनि। जॾहिं वलर खां विछड़ंदियूं आहिनि त रोई ॾींदियूं आहिनि। तूं न ॾिसी सघंदे। आसमान में करका करे पंहिंजे वलर खे ॻोल्हींदी पेसाही थी किरी पवंदी आहे ऐं को शिकारी खणंदो आहे त पोइ उन जूं दाहूं करणु ॿुध। बाबा मूं अॼु ॾिठो आहे त अखियूं लुड़क में वहाईंदियूं आहिनि, पर पोइ त बाबा लुड़कनि खे बि रोआरे छॾियो आहे। छा ही पल भर जूं महिमान आहिनि। जॾहिं न पीउ बणे ऐं धीउ घर छॾे अखियूं ॻोढ़ा ऐं दिलि रत रोंदी आहे। मामा मामा सही त आई न पाणी ॾियां मामा। न पुट न पाणी न अॻे ई पाणी निकिरियो आहे पुत मूं हाणे वरी कहिड़ो पाणी पीअंदुसि। अरे हलिया टिकला पुट मुंहिंजे भरिसां वेह अची मुंहिंजे पासे में अबा हालत त ॾिस मुंहिंजी आहे।
ओए होए काथे विया मामा तुंहिंजो सॼो पासो ई पुसो पियो आहे। इहो खट ते टांकी हणाए अथव छा? डेंगला मामा वीचारे खे गैस थी वियो आहे। गिदरो या वांगो खाई मतलब चांहि पीती हूंदी दग ते। अबाई हो बागड़ीअ खां गिदरो वठी खाधोमि, मथो पीतुमि पाणी, पोइ पीतमि चांहि, अची जो वाई थी, अची जो पाणी लथो, बापो वेठो आहे त चेल खणी न पियो सघां। हाय हाणे छा थींदो डेंगला? इहो मरण जो टाइम ॾे त मां क़बर वारे खे फ़ोन कयां? मुंहिंजो मतिलबु आहे देरि छा लाइ कई अथसि? बसि खणोसि हली उछलियोसि अस्पताल में, ॿ टे सरकारी थैलियूं लॻसि न त इहो ठीकु थींदो। मुंहिंजो ॿुधण दवाई कोन हूंदी आहे, पाणे तड़पी तड़पी मरी ईंदो। अड़े अबा रस्ते में त मुंहिंजी हालत वरी साॻी न थी वञे, मूंखे भउ थो थिए। उठ मामा, उठ मामा, मामा उठ। अरे रातो खाधो पाणी तू डेंगले खे लूसी समझनो ई न, अॼु वरी उहो ई तुंहिंजो ख्याल थो करे। हिन जो त ख्याल कंदुसि पर हुन जो केरु ख्याल करे? उत उती अबा हाय हाय इन जी उमिरि जा लो अगरिया पाणी निकिरी वियो बाबा ख़ुदा जेके पुछड़ो करे मामा इन मुंडो डोल कोन मां कुतो ॾेई नथो मार जंग त मथे कर ने। हा हा हिनखे पाण पकड़े सिंगल पाईंदे या वात में खयो वञे। अच्छा तूं हली थी हल बि मामा जो ख्याल रखजई। अञा कहिड़ो हंजो ख्याल रखां? कुंदर ॻाल्हियूं त वॾियूं कंदो आहे, ॿाहिरनि जी ज़मानत नथो कराए सघे। हाँ यार वाकई ॿाहिरनि जी पोइवारी नथो करे। किथे साण सिंधु ऐं सोरठ। अड़े यार हिननि जी हैसियत उन सां ई मिलाई। असां जहिड़ो ग़रीब हुजे हा न त बि ज़मानत थी वञे हा। बिल्कुलु कोशिशि त कयूं हा न, वॾेरे कुंदर वांगुरु चुप करे त न वेहूं हा। साईं मुंहिंजा अॻियां वॾी ताक़त आहिनि ऐं उन्हनि जो मथे ताईं वास्तो आहे। अड़े यार ही रुगो तुंहिंजे मुंहिंजे लाइ आहिनि। हाणे त कुंदर खान बंगले खां ई ॿाहिरि कोन थो निकिरे। जे निकिरे थो त ॻोठ वारनि खे कहिड़ो जवाबु ॾींदो? अरे यार शर्म बि का शइ आहे, कीअं निकिरंदो? ऐं वरी पोख बि त अहिड़ी पोखियल अथसि न। यार थोरो ख़्यालु कर, उहो असांजो वॾेरो आहे। यार मूं कॾहिं चयो असां नौकर आहियूं। ॾियो ख़बर, तव्हां वॾेरनि जी ज़मानत करायो पिया छा? हाँ साहिबा, मूंखे जीजी हाकमज़ादी जी इज़त रखणी आहे, बल्कि हिकु दफ़ो न 100 बार कंदसि, छो जो हू हिकु शरीफ़ औरत आहे। मूंखे लॻे पियो त जीजीअ खे कुंदर खान इस्तेमालु पियो करे। साहिबा पंहिंजे वर जे अॻियां कहिड़ी औरत मजबूर न आहे, पर मूंखे त जीजी खे ॾिसणो आहे। हा भेण, हूअ वॾेरी वॾी नज़र वारी आहे, मुंहं ते सच चवण वारी आहे। इहा मूंखे ख़बर आहे त जीजीअ जो उसूलनि ते हमेशह वॾेरनि सां जहिड़ो रहियो आहे, हक़ ऐं सच जे लाइ। इहा ई त हूंदी आहे औरत, ऐं मां बि चाहियां थी त सॼे ॻोठ में जीजी जी इज़त थिए। तव्हां अज़ीम आहियो भेण, हर न्याणी तव्हांजा मिसाल ॾींदी। मूंखे नालो न, औरतुनि जा जाइज़ हक़ घुरिजनि। मां हिते इन करे आई आहियां, मूं जेको फ़ैसिलो कयो आहे उनजी तोखे राय न आहे पुछी। जंहिं राज राणीअ जो सॼी ज़िंदगी शेर अली पाछूलो बणिजी रहियो आहे, उहो राय छो ॿुधाईंदो? जेको बि असीं कयो आहे या न कयो आहे, सभु दर्ज कयो वियो आहे। या कैदीअ खे दिलासो त ॾिबो आहे, अदा ई मुलाक़ात कयो हले थो वञे, रुगो चेहरे ते मायूसी, नाउमीदी ऐं अहसास कमतरी अथसि। मामा छा मां तुंहिंजो शान बयानु कयां मामा, सॼी ज़िंदगी मूंसां गेड़ा कई, पर मरण खां पहिरीं
मूंखे ज़ाल बि ॾेई वई घर बि ॾेई हली वई।